दोस्तों अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे। दोस्तों सिंध हमेशा सूफ़ियन ऐं वलियन जी धरती रही आहे। अॼु असां बि तव्हांखे हिकु वली ऐं सूफ़ी बाबति मालूमात ॾींदासीं। अचो त पए असांजी अॼु जी हिन वीडियो खे शुरू था कयूं। जी हाँ दोस्तों, असां ॻाल्हि करे रहिया आहियूं सूफ़ी शाह इनायत शहीद जी। हज़रत सूफ़ी शाह इनायत शहीद जो असर नालो शाह इनायतुल्लाह हो। संदसि वालिद जो नालो मखदूम फज़लुल्लाह शाह हो। सूफ़ी शाह इनायत 1066 हिजरी मुताबिक़ 1656 ईस्वी में पंहिंजे अबाणे ॻोठ मेरापुर में पैदा थिया। उन इब्तिदाई तइलीम पंहिंजे वालिद मखदूम फज़लुल्लाह शाह जे निगरानी में हासिल कई। शाह इनायत ॻोठ मेरापुर में रही करे इल्म ऐं इरफान जी फैलाव में लॻी वियो। शाह साहब जे फैज़ करे परे परे खां माण्हू अची संदसि मुरीद थियण लॻा। हर हंधि हाक वधण लॻी, जंहिंजे करे हिकु त बुलड़ी वारनि सैदनि जी पीरी मुरीदी घटिजण लॻी ऐं ॿियो आसे पासे वारनि ज़मींदारनि जो असरु घटिजण लॻो, जंहिंमें नूर मोहम्मद पली जो ऐं अमल ख़ान जत हुआ। पाण रवायती सूफ़ियनि मां न हो जेके हालतनि खे बदिलण बदिरां साॻियुनि हालतनि में रहण खे तरजीह ॾींदा। उन्हनि जी भेट में सूफ़ी शाह इनायत ज़मीन जी पैदावारी अमल में मसावात शिरकत ते ज़ोर ॾिनो। उन जो अटल ऐं पको अक़ीदो हो त मसावात मोहम्मदी जे बुनियादी घुरिज उहा आहे त ज़मीन इज्तिमाही बुनियादनि ते कई वञे। पैदावारी अमल में सभु माण्हू बराबरि जा हिसेदार थियनि, पैदावार खे ज़रूरतमंद पाण में विराए खणनि, छो त ज़मीन अलाह जी आहे ऐं उन ते समूरे इंसान जो हिकु जहिड़ो हक़ आहे। सूफ़ी शाह जे मुरीदनि ऐं फ़क़ीरनि उहो उसूल ख़ुशी सां क़बूलियो ऐं इज्तिमाही हरपे में शामिल थी विया। सूफ़ी शाह इनायत जो गॾियल पोखीराई जो तजुर्बो बेहद कामयाबु वियो, जंहिंमें झोक में रहंदड़ फ़क़ीरनि ऐं हारियुनि खे न बटाई कराइणी पवंदी हुई, न ई कंहिं तपेदार कानून दान खे ढल वग़ैरह जहिड़ियूं रस्मूं अदा करणियूं पवंदियूं हुयूं। अहिड़ी रीति सूफ़ी शाह इनायत जे उन इज्तिमाही हारपे जी नामाचाल जल्द ई परे परे ताईं पखिड़िजी वई ऐं हर हंधि उन इज्तिमाही हारपे जी नए तजुर्बे जो चोॿोल थियण लॻो। शाह इनायत हिंदुस्तान में वञी बेरापुर शहर में अब्दुल मालिक जी सोबत हासिल कई ऐं 5 वरिया उन्हनि जी तरबियत हेठि रहियो, उन्हनि जो मुरीद थियो। शाह अब्दुल मालिक खां इजाज़त वठी ठटे में आयो ऐं नेठि ठटे मां लड़ी मेरापुर जे ॻोठ में आयो, जंहिं खे जोग चयो वेंदो आहे, ऐं उते हज़ारे मुरीद थियण लॻसि। तहफ़ुज़ुल क़ुरान मुताबिक़ बुलड़ी वारनि सैदनि मां सैयद अब्दुल गनी बिन सैदीन मोहम्मद शाह सूफ़ी शाह इनायत जे मुखालिफ़त में अकबर हो, जंहिं वञी उन वक़्त जे ठटे जे नाज़िम लतीफ़ अली ख़ान खे शिकायत कई। लतीफ़ अली ख़ान बिना पुछा गुछा ऐं मेलूं वठण जे बुलड़ी सैदनि खे शाह इनायत सां पाण निबेरण जो हुकुम ॾिनो। अहिड़ी इजाज़त मिलण बैदि उन्हनि झोक में शाह इनायत जी खाना मथां हमलो कयो ऐं शाह साहब जे केतिरनि मुरीदनि खे मारे विधो। क़तल थींदड़नि जा वारस जॾहिं हुकूमत वटि फरियाद खणी विया त हुकूमत कातिलनि जी ज़मीनियूं उन्हनि खे विराए ॾिनियूं। शाह इनायत जॾहिं ॾखण मां मोटियो त उन अलाह जी बात सां गॾोगॾु ख़ल्क़ जी ख़िदमत करणु लॻो। पंहिंजी अबाणी ज़मीन खे गॾियल मिल्कियत करार ॾिनाऊं। पीर इसामुद्दीन शाह राशिदी लिखियो आहे त संदसि अल ख़ानदान ऐं संदसि मुरीद या हारी नारी गॾिजी ज़मीन में हर काईंदा हुआ। आमदनी ऐं पैदावारी ते सभिनी जो गॾियल हक़ हो ऐं विराइण वक़्तु हर को हिकु जेतिरो अन विराए खणंदो हो। उन दौर में शाह इनायत सूफ़ी हिकु मुनज़म सियासी उभार वारी तहरीक हलाई, जंहिंखे जेको खेरे सो खाए वारी नारे तहत यादि कयो वेंदो आहे। संदसि नारो उन वक़्तु सिंध जे कुंड कुर्च में मशहूरु थी वियो। हज़ारे सिंधी लॾे अची झोक में संदसि पनाह में वेहण लॻा। मुग़ल नवाबनि जे आख़िरी ऐं कलोरनि जे शुरूआती दौर में जो खेरे सो खाए जो नारो हणी हारियुनि जे हक़ लाइ अलम बुलंद कंदड़ नामोर ऐं दिलेर सूफ़ी बुज़ुर्ग सूफ़ी शाह इनायत शहीद खे सिंध जे तारीख़दान पीर इसामुद्दीन राशिदी नंढे खंड जो पहिरियों सोशलिस्ट सूफ़ी सॾियो आहे। सूफ़ी शाह इनायत वक़्त जे हुक्मरान सां सरचाउ न कयो ऐं उन वक़्त जी हारी दुश्मन सियासी निज़ाम ऐं हुकूमती इदारनि में तब्दील लाइ हिकु तहरीक शुरू करे गॾियल अवामी मुफ़ादनि जी जंग विढ़ियो। संदसि दौर में जागीरदारी निज़ाम सिंध में एतिरो त हावी थी चुको हो जो हज़ारे बल्कि लखें ग़रीब ऐं लाचार हारी चंद जागीरदारनि वटि ग़ुलामी जहिड़ी ज़िंदगी बसर कंदा हुआ। शाह शहीद धारियनि हुकूमती टोलनि ऐं मक़ामी हाकिमनि ऐं ज़मींदारनि खे चङी तरह सम्झी अवामी शऊर पैदा कयो ऐं संदसि ज़हन में उहो वाज़े कयो त दुनिया जे सभिनी महज़ब कानूननि ऐं मज़हबनि में इंसान आज़ादु आहे, को बि कंहिंखां न वधाए न घटि। ज़मीन अलाह जी आहे ऐं उन ते हक़ हर इंसान जो आहे।
संदसि फ़क़ीरी जी शोहरत देसां देस पखिड़िजी वई। संदसि फ़क़ीरी इंसान दोस्ती ऐं उन नई ज़रिए निज़ाम सबबि केतिरी मिस्किन हारियनि पंहिंजे ज़मींदारनि खे छॾे अची गॾियल मिल्कियत में शरीक थिया। तर्ज पीरनि जा केतिराई मुरीद पंहिंजे मुर्शिदनि खे छॾे अची शाह इनायत जा मुरीद थिया। तंहिं करे पीरनि मुर्शिदनि ज़मींदारनि जागीरदारनि ऐं मज़हबी अॻुवाननि संदसि ख़िलाफ़ साज़िशूं शुरू कयूं। ज़मींदार पाण में गॾु थी ठटे जे सूबेदार मीर लुत्फ़ अली खान वटि दांह खणी विया त सूफ़ी शाह इनायत खे इज्तिमाई हारपे जी अमल खे रोकियो वञे। लुत्फ़ अली खान जी जाइ ते नवाब आज़म खान ठटे जो नाज़िम थी आयो त शाह इनायत जे दुश्मननि संदसि कन भरिया। नवाब आज़म खान सूफ़ी शाह इनायत सां मुलाक़ात लाइ वियो तॾहिं सूफ़ी खेसि ईअं चई रोके छॾियो त हज़रत इन वक़्तु इबादत में मशग़ूल आहिनि। थोरी देरि खां पोइ जॾहिं आज़म खान जी सूफ़ी शाह इनायत सां मुलाक़ात थी त आज़म खान चयो त दरवेश जे दर ते दरबारी न हुजणु घुरिजनि। सूफ़ी शाह इनायत जवाबु ॾिनो त हुजणु घुरिजनि त जीअं दुनियावी कुता अंदरि अची न सघनि। अहिड़े जवाब नवाब आज़म खान खे मछराए विधो। नवाब बादशाह ॾांहुं ख़त लिखियाईं त शाह इनायत ऐं संदसि मुरीद ढल नथा ॾियनि ऐं बग़ावत लाइ बीठा आहिनि। उतां हुकुम आयो त उन फितने जी पार पटी वञे। आख़िर बादशाह जे हुकुम सां हिकिड़ो वॾो लश्कर आयो। 11 अक्टूबर 1717 ते यार मोहम्मद बि वॾो लश्कर वठी अची झोक पहुतो ऐं उते बाक़ाइदा झोक जो घेराव कयो वियो। शाह इनायत जे फ़क़ीरनि जी हुकूमत अमली खाए खोटे छॾण खे अॻिते वधण खां रोके छॾियो। सरकारी लश्कर वटि तोहफ़ूं बि हुयूं पर चइनी पासनि खां वॾी खाई हुजण जे करे अॻिते वधी न सघिया। आख़िर हुननि हेलीबाज़ी ऐं मकारी खां कमु वरितो। उन्हनि सोचियो त सूफ़ियनि खे शख़्सियत ॾियणु नामुमकिन आहे। आख़िरकार सूफ़ी शाह इनायत खे क़ुरान पाक विच में ॾी धोखे सां गिरफ़्तार करे आज़म खान ऐं यार मोहम्मद करोड़े जे अॻियां आंदो वियो। आख़िरकार 7 जनवरी 1718 ईस्वीअ ते शाह इनायत खे शहीद कयो वियो। शाह शहीद जी शहादत खां पोइ ऐलान कयो वियो त जिते बि को सूफ़ी ॾिसो त उन खे क़त्ल करे छॾियो ऐं इनाम हासिलु कयो। अहिड़े ऐलान खां पोइ केतिरई सूफ़ियनि खे शहीद कयो वियो। उमेद त दोस्तो असांजी जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वीडियो असांजी वधीक ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन खे दॿायो जीअं असांजी हर वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे।